अबू बकर जे सीने जो वार हुजा छा हुजा अबू बकर जे सीने ते जेके वार हन न उन्हनि वारनि मझां हिकिड़ो वार मां उमर हुजा हा। हालांकि हज़रत अमीर उमर जो केॾो वॾो मक़ाम ऐं मर्तबो आहे जो महबूब फरमाए पियो लौ कान बादी नबियन लकान उमर जेकॾहिं मूंखां बाद में नबूअत हले हा हलंदी कान मां आख़िरी नबी आहियां पर जे अल्लाह हलाए हा त उमर में सलाहियत हुई जो मूंखां पोइ इहो नबी थी पवे हा। मर्तबे वारो सोचे त जेकर मां हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे सीने जो वार हुजा हा छो हुनखे ख़बर ई त सिद्दीक़ जे सीने में जेको रसूलुल्लाह जे इश्क जो मचो बचो पियो आहे ऐं उते वार ॼमिया पिया आहिनि जेकर मां उमर न हुजा हा वार हुजा हा त मुस्तफ़ा जे उन इश्क ई मोहब्बत मां चाशनी चखी वठां हा। मशहूर हदीस आहे न अम्मा आशा ऊंदा ही रात में नबी करीम के पांजे महबूब करीम जी झोली में सुतल आई रात जे टाइम ते जरी ऊंदा ही हूंदी आहे त सितारा घणा रोशन हूंदा आहिनि। हालांकि सितारा त ॾींहं जो बि हूंदा आहिनि पर सिज जे रोशनी जे करे लिकी वेंदा आहिनि चांड्रोखी में थोरा नज़र ईंदा आहिनि ऊंदा ही में वरी घणा नज़र ईंदा आहिनि। अम्मा महबूब जे हंज में सुती पई आहे मथे निहारे चवे थी या रसूल अल्लाह आसमान जे सितारनि जेतिरियूं कंहिंजूं नेकियूं अव्हां जे उम्मतीअ जूं आहिनि। पाण फरमायूं हाओ आशा जेतिरा सितारा आसमान में आहिनि ओतिरियूं नेकियूं हज़रत अमीर उमर जूं आहिनि। कंहिंजूं घणा आहिनि आसमान में सितारा 50 60 70 लख खन थींदा कहीं के अॼुकल्ह सियासत जो दौर आहे कंप्यूटर जो दौर आहे मीडिया जो दौर आहे कई माण्हू अॼु ताईं आसमान जे सितारनि जो तादाद न ॿुधाए सघिया आहिनि। मुंहिंजा दोस्त खरबनि जा खरब सितारा आहिनि ऐं अल्लाह जे हबीब खे इल्म आहे। हालांकि हिकिड़ी नेकी मानो पाण कंदो आहे ॿी अल्लाह खे ख़बर हूंदी आहे पर रसूलुल्लाह तो फरमाए त मूंखे उम्मत जे नेकिन जी ख़बर आहे जेतिरा सितारा आहिनि उन तादाद जी बि ख़बर आहे ऐं उन्हनि नेकिन उन्हनि तादाद जेतिरियूं जूं नेकियूं आहिनि उहो हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु। बीबी साहिबा खे तमन्ना हुई तड़प हुई त एतिरियूं नेकियूं शायदि मुंहिंजे अबे जूं हूंदियूं। नबी खे चई ऐन अबी या रसूल अल्लाह जे एतिरियूं नेकियूं हज़रत उमर जूं आहिनि त मुंहिंजो अबो काॾे वियो। हीअ ॻाल्हि ॿुधण जहिड़ी थी ॾिसां सुभाणे अल्लाह चवी थो अलाए न ॿुधी पोइ चओ न ॿुधव ई कान के सुभाणे अल्लाह सम्झनि सभई ॿुधो ऐन अबी या रसूल अल्लाह अल्लाह जा रसूल मुंहिंजे अबे जूं नेकियूं काॾे वियूं किथे आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ आशा तुझे बाबे जूं एतिरियूं नेकियूं आहिनि जो उमर बि ख़ुदि हज़रत अबू बकर जी हिकिड़ी नेकी ख़ुदि उमर जी जेका ज़ात आहे न इहो उमर जूं एतिरियूं नेकियूं आहिनि उहो उमर बि अबू बकर जी हिकिड़ी नेकी आहे। छाजे करे ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ जॾहिं बि को नेक कटो कंदो आहे उनजे पुठियां ॿिया माण्हू नेक कटो कंदा आहिनि त रीस करे कम करण वारे खे त सवाबु मिलंदो आहे पर जेको शुरूआत कंदो आहे उनखे बि ओतिरो ई सवाबु मिलंदो आहे। हुज़ूर फरमाइनि था ईमान आणण जी रसम हिन दुनिया जे तख़्ते ते सभ खां अव्वल अबू बकर सिद्दीक़ विधी आहे। क़यामत ताईं जेके भी मुसलमान थींदा उन्हनि मुसलमाननि जे इस्लाम जो हिस्सो अबू बकर खे भी मिलंदो। ताजे करे खुद उमर जेको आहे इहो भी तुझे बाबे जी नेकिन मां हिकिड़ी नेकी आहे। एॾो वॾो मक़ाम ऐं मर्तबो आहे हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो तुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे मथां सिर्फ़ गौर कंदो हो
वॾो सहाबी हो ॾाढे चओ सुभान अल्लाह महबूब जी आदत हूंदी ही जंहिं बि सवारी जे जानवर ते पाण सवार थींदा हा कलाक 2 कलाक 3 कलाक सफ़र पियो हले खच्चर शरीफ हुजे नाक़तुल कुसवा हुजे हबीबन करीमन जी ज़ात पाण गदा मुबारक ते भी सवारी फरमाई आ पाण करीम जेतिरो टाइम सवारी ते हूंदा हा ओ सवारी जो जानवर न का लिड लाहे न को पेशाब करे उन्हीअ खे ख़बर ही त मुंहिंजे पुठीअ ते रसूलुल्लाह सवार आहे अबा तू वेहे नथो या चिमकणी टोपी किथां आंदी थी आहे त जहिड़ो ट्रेड मार्क घड़ी घड़ी तो अचे पियो घड़ी घड़ी तो वञे पियो वेही रही तो खुद मवाली भी ॾाढो थी वियो उनखे बि कोन रोके सघे लाड़काणे जा बि मवाली ज़ोर हल हे टंडे मोहम्मद खान में जेके हाणे माण्हू हुआ उनी रात मुझे जलसो हो भर में उनी टंडे मोहम्मद खान जे घर में मुझो जलसो हो अवां के अखबार में घणा ॿुधाया बात मुखा पुछत मां ॾस 147 माण्हू मरी विया 147 माण्हू जेके ठरो पी शराब पी कच्चो शराब पी मरी विया वरी असांजो साईं काइम अली शाह सुबह जो बयान पियो ॾे इन्हनि शराब ठाहिण वारनि खे ॿधो इन्हनि किनो शराब छो ठाहियो सुठो ठाहिनि हा जेको सिहतमंद हुजे हा हिननि खे फ़ाइदो ॾे हा ज़हरीलो शराब पीआरे वेचारा शहीद थी विया वरी सूबाई असेंबली वारनि असेंबलीअ में करारदाद पेश करे हुननि जे लाइ फातिहा ख़्वानी कई घणा त हिंदू मुआ आहिनि पर कुझु मुसलमान भी मुआ आहिनि ऐं मुंहिंजा दोस्त अफ़सोस जो मक़ाम आहे अफ़सोस जो मक़ाम आहे असांजा ऑफिसर असांजा वॾा माण्हू किथे वञी पहुता आहिनि जो इन्ही कम खे इन्ही खे चवनि था त इहो हुजे भली पर सुठो ठाहियो ख़राब न ठाहियो ईअं नथा चवनि त ही रसूलुल्लाह जे सदके में मुल्क मिलियो आहे मुसलमाननि जी रियासत आहे इन मुसलमाननि जी रियासत में शराब ते मुकम्मिल पाबंदी हुजे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ न पाबंदी न हुजे पर सुठो हुजे सुठो पीआरियो सुठो माना मुट पीआरियो पर छाणे छाणे पीआरियो छाणे छाणे छाणियल न हुजे छाणियल हुजे वरी गवर्नमेंट ऐलान किया तो 2 लख इनके ॾियो हेॾे त न आयो जेके वाणिया ये हिंदू भी लकोली मां उहे त विया ऐं जेके मुसलमान 30-40 असांजा मां आहिनि उन्हनि ते वरी असां जहिड़नि मौलवियुनि जनाज़ो पढ़ियो हूंदो नियत कम निमाज़ फर्ज़ किफ़ाया हेतिरनि तकबीरुनि सां वास्ते अल्लाह जे वरी दुआ घुरी अल्लाह सही हिन जी मग़फ़िरत कजा दर्जा बुलंद कजा फिक थी मौलवीअ खे भलो अजर मिली वियो बसि जनाज़ो वञी पढ़ाई ओ मुंहिंजा अदा भींग थी वई ख़ुदा जो कसम रोअण थो अचे पियो छा असांजे मुल्क जो हाल आहे रसूलुल्लाह फरमाइनि था जमल शराबी शराब जो थां हथ में खणंदो आहे आमना जो लाल फरमाइस थो ईमान चवंदो आहे अदा मां हाणे वञाए थो अञा पीतो ई हुन कोन्हे रुगो हथ में तो खड़े पियो त रसूलुल्लाह जी हदीस पाक पाण करीमन फरमायो आ त ईमान हुन खां उन टाइम ते मोकलाए वेंदो आ पर जे वात में विझंदो आ 40 ॾिहाड़ा हुन ॾे ईमान वरी मोटंदो नाहे
इन विच में मरी पए त बेईमान थी मरी पवे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ शल असांजे मुल्क खे ख़ुदा शराब खां पाक बणाए। चओ आमीन, ज़ोर सां चओ आमीन। छा असांजो हाल आहे, छा असांजो मुंहिंजा दोस्त वरी सके चवां बिलावल बयान कहिड़ो ॾिनो, चई साईं हिंदुस्तान में मुसलमान सदर थी सघे थो त पोइ पाकिस्तान में वरी हिंदू सदर छो थो थी सघे? हुन मुल्क में थी थो सघे त हिन में छो थो थिए? हिन छोरे खे अञा इहा बि ख़बर कान्हे अड़े तो वारे नाने ज़ुल्फ़कार मरहूम जेको आईन ठाहियो हो उन आईन में अॼु ताईं लिखियो पियो आहे त मुसलमाननि जो मुल्क आहे, वज़ीर आज़म बि मुसलमान हूंदो त सदर बि मुसलमान हूंदो। पंहिंजे नाने जे कानून खे त ॾिसी हा तो रसूलुल्लाह जो कानून त कोन ॾिठो, इस्लाम त कोन ॾिठी, क़ुरान त कोन ॾिठी, कीअं ॾिसंदो? वाइनर खे चई मुंहिंजे मुंहं ते घुमायो, मुंहिंजे मुंहं ते मखियो रंग मखियो त मां बि तव्हां होली वारनि सां होली में गॾु हुजां। ऐं तव्हां ॾिठो हूंदो अख़बारनि में हुननि चयोसीं इन मिड़े ख़ैर आहे तोखे पटकड़ो बटकड़ो ॿधायो था भीलनि वारो, बाक़ी रंग न हण। न न न ज़रूरु हणो मूंखे। पोइ रंग बूथ खे हयोसीं। तव्हां में बि खोड़ पीपला हूंदा, कहिड़े पीपले होली मल्हाई आहे? लीडर तव्हांजे मल्हाई आहे, तव्हां बि मल्हायो, मल्हायो अथव न? छा आहे भई, छा आहे? हाय मुसलमान तुंहिंजे हाल ते अड़े तो ख़ुदा जे रसूल सां बग़ावत थो करे, ख़ुदा जे कानून सां बग़ावत थो करे, अल्लाह पाक जे कानून सां बग़ावत थो करे। ॾाढो बुछड़ो मौत थींदी, अहिड़ो बुछड़ो मौत थींदी। मुस्तफ़ा जे दीन खे परवाह आहे? अबू जहल छा कयो, यज़ीद छा कयो, निमरूद कारून छा कयो, वॾा वॾा काफ़र दुनिया में आया, उहे छा करे न सघिया। पर इस्लाम अॼु बि सलामत आहे, इंशाअल्लाह ताला क़यामत ताईं सलामत हूंदो। अव्हांजो पंहिंजो बेड़ो गर्क थी वेंदो। अव्हां खे जेकॾहिं पंहिंजो बचाव ॻोल्हणो आहे त रसूलुल्लाह जी दामन वठो। सभई चओ सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ सां चओ सल्लल्लाहु अलैहि सुभाणे तव्हांखे को चवंदो बाबा होली मल्हाइण में छा आहे? असां वेठासीं शादी थी। अच्छा तो के सोने रसूलुल्लाह जो कौल ॿुधायो। इब्न माजा शरीफ में हदीस आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था मन कसर सिवाद कौमिन फहुव मिनहुम। मुझो बाबो करीम अलैहिस्सलाम फरमाए थो त जेको भी माण्हू कंहिं ॿी क़ौम जो अदद तादाद वधाईंदो क़यामत में उन्हनि सां गॾु हूंदो। 5 सुन्नी 6 ॿियो अची हुन सां गॾियो त सुन्ननि जो तादाद 5 मां 6 थी वियो। इहे क़यामत में जन्नत में गॾु हूंदा। पर मुंहिंजा त 5 माण्हू हिकिड़ो मुसलमान उन्हनि सां वञी गॾियो, हुन जे तादाद खे वधायई। क़यामत जे ॾिहाड़े रसूलुल्लाह जे उम्मत मां कोन उथंदो, वाइड़नि सां गॾु उथंदो, भीलनि कोलनि सां उथंदो। मन कसर सिवाद कौमिन फहुव मिनहुम। जेको जंहिं क़ौम जो अदद ऐं तादाद ऐं जमात वधाईंदो उहो उन्हनि मां उथंदो। अल्हम्दुलिल्लाह तमाम खुलफाए राशिदीन कॉन्फ्रेंस ने तादाद खे वधायो आहे। क़यामत में तव्हां असां इंशाअल्लाह ताला अबू बकर उमर उस्मान अली सां गॾु हूंदासीं। छा आहे, छा आहे होली में, छा आहे? तू सुभाणे मूंखे भला ईदगाह में वठी अचिजां, तूं जो हुननि ॾे वे त तूं उनखे ईदगाह में वठी अचिजां। आणींदे हिननि खे साज़िश कई आहे, हिननि असांखे ताक़त मिले
मुसलमानन की बेगैरत ठाहे ईदगाहन में जुम्मन में भी इन हिंदुन वाणन के असा वठी अचूं पर न साईं इंशाअल्लाह ताला जैसे ते मुस्तफा जो हिकड़ो भी गुलाम हुंदो इहो कम कर न ॾींदासीं इंशाअल्लाह। अल्लाह से शन तवा सा जो ईमान सलाबत रखे। बहरहाल मां इहो विच ते ॻाल्हि अची वई इहे असांखे माण्हू छा तव्हांजो मौलवी छा वञे अमा मौलवी छो छा चओ बस करे वियो खबर ही ॻाल्हि ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ असां मौलवियुनि खे छा वञे असांजो छा वञे हिकु सुवाल आहे तव्हांजो छा वञे पुछेसि भला पोइ तूं मरी वञे त पोइ मौलवियुनि जो छा वञे तुंहिंजो जनाज़ो कोन वणंदा सुभाणे शादी करे पोइ मौलवियुनि जो छा वञे जो तुंहिंजो निकाह पढ़नि तूं जॾहिं मरी वञे तोखे तड़ मौलवी छो ॼण मौलवियुनि जो छा वञे निकाह मल मौलवी खपे जनाज़े लाइ मौलवी खपे मुंहिंजा दोस्त ईद नमाज़ लाइ मौलवी खपे जुमे जे लाइ तोखे मौलवी खपे ऐं मौलवी खे क़ुरान ऐं हदीस जी ख़बर आहे उहो जेकॾहिं क़ुरान ऐं हदीस जी रोशनी में उहा ॻाल्हि तोखे ॿुधाए जेका रसूलुल्लाह ॿुधाई आहे त उन ते तूं तुंहिंजो मौलवी जो छा वञे जेकॾहिं अहिड़ी का लाचार हो बिलावल खे त बिलावल ऐलान करे हा बाबा मां हिंदुनि जे लाइ उमरकोट में 10 अरब रुपए जो फंड थो जारी कयां हिंदुनि जे लाइ ख़ुसूसी मखसूस कॉलेज ठाहे ॾियो ठीकु आहे बाबा हिंदुनि जी अस्पताल ठाहे ॾियो ठीकु आहे बाबा हिंदुनि वीचारनि खे तव्हां ख़ुसूसी हुननि जे जेके मज़हबी हुननि जा अॻवान आहिनि उन्हनि जे लाइ का सहूलियत कयो गवर्नमेंट जे खज़ाने मां उनखे जाइज़ा भली करे सघो था बाक़ी इहो कहिड़ो इस्लाम आहे त हिंदुनि सां हिंदू थी वञे सुभाणे ईसाइनि सां ईसाई यहूदनि सां यहूदी खदड़नि सां खदड़ो खदड़ा बि त पाकिस्तान में रहनि था उन्हनि जो हक़ आहे कोन्हे ॾाढे था ॻाल्हायो उन्हनि जो बि हक़ आहे न पोइ सुभाणे उन्हनि सां बि गॾु हे जेके वेठियूं आहिनि लाल बाज़ार में गाड़ी बाज़ार में ख़ुदा तव्हांजे मुल्क खे बचाईंदो जो आमीन पर लाहौर में हेॾे होॾे वेठियूं आहिनि पोइ पीपल्स पार्टी वारनि खे चओ बिलावल खे चओ उन्हनि सां खे बि हक़ ॾे 2-3 ॾाढा तूबोर सां गॾु वगार वहे न वञे ख़ुदा जो कसम आहे अदा छा कयूं इन्ही जे करे तो दुख थिए त ज़ाहिर में निभागा उम्मती रसूलुल्लाह जा था सॾाइनि पिया असांखे दुनिया असांखे माण्हू छा चवंदा हे हम तव्हांजे रसूलुल्लाह जा उम्मती मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ असां त चऊं था त मुस्तफ़ा जे उम्मती ते को आंगुर न खणे सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीबल्लाह कुर्बान वजा सैयदना अमीर उमर था सब चओ सुभान कन्नु दे तू सुन शान हज़रत उमर बकरी को चरवाया रल्ले नहर कन्नु दे तू सुन शान हज़रत उमर बकरी को चरवाया रल्ले नहर इहो शेर कोन्हे बल्कि हकीकत 10 साल हज़रत अमीर उमर जी बादशाही झंगल में बकरी ऐं शींहं बकरी ऐं बघड़ गॾु चरंदा हुआ बकरीअ खे शींहं कोन मारींदो हो बघड़ कोन मारींदो हो छो त बघड़ खे ख़बर हुई त रसूलुल्लाह जे ग़ुलाम उमर जी बादशाही कन्नु ॾे तूं सुन शान हज़रत उमर बकरी को चरवाया रल्ले नहर
ताई कबर विच पे कबदे कबर अञा ताई कबर विच पे कबदे कबर अदल देख लो शेर हैरान है फख्र कुल रसूल दा शान है फख्र कुल रसूल दा शान है अरब ते अजम दा ओ सुल्तान है अरब ते अजम दा ओ सुल्तान है फख्र कुल रसूल दा शान है फख्र कुल रसूल दा शान है ये उठावे दो जोर से करे मुझे के काम में लगी आ वो तो मत करे बस मां तो चाहो तो ठहरो तो ठहरो सुभान अल्लाह जो सुभान मेरा दोस्त जी ने अल्लाह के महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हिकड़े सहाबी जो मकाम एडो वडो हिकड़ी तवा के मां नई हदीस बुधाया जेका मु पढ़ी पंजो छो ध्याड़ो सजी उम्र मु कान पढ़ी ऐं न को मूं बयान कई आहे न को मूं पढ़ी कान ही पर पढ़ियमि त हाणे तव्हांखे ॿुधायां मुस्तफा करीम फरमाइनि था त रूह ज़मीन जा जेके भी गुनाह आहिनि जेकॾहिं कंहिं हिकिड़े इंसान उहे सभु कया हुजनि ज़िना चोरी शराब मुजादा कूड़ व्याज धियूं पूरण परावा हक़ खाइण निमाज़ो कज़ा करण रोज़ा कज़ा करण हज कज़ा करण उमरान अदा करण मुंहिंजा दोस्त केई भी हुन गुनाह जेके भी दुनिया में गुनाह आहिनि जेकॾहिं कंहिं माण्हूअ हिकिड़े वटि उहे सभु गुनाह हुजनि रसूलुल्लाह फरमाइनि था उन जे माफ़ीअ जी उम्मीद आहे माफिया जी पर पाण फरमाइनि था जेकॾहिं कंहिं बि मुंहिंजे असहाबीअ जी तौहीन कई उन जे माफ़ीअ जी उमेद नाहे मालूम थियो त सॼे जहान जे गुनाहनि खां वॾो गुनाह हुआ रसूलुल्लाह जे असहाबनि जी तौहीन करण अल्लाह खे उहा पसंद ई कान्हे का अल्लाह ताला फरमाए थो मां सॼे जहान जा गुनाह हिकिड़े माण्हू वटि हुजनि उहे बख़्शे सघां थो ऐं बख़्शे बि छॾींदुसि पर जेकॾहिं कंहिं मुंहिंजे महबूब जे सहाबी अल्लाह अकबर कबीरा हिकिड़े सहाबी जी बेअदबी करे विधी मां मुस्तफ़ा अल्लाह ताला फरमाए थो मां माफ़ न कंदुसि मां इहा हदीस कॾहिं कान पढ़ी हिन दफ़े पढ़ी आहे ऐं सनद जे हिसाब सां मुस्तनद हदीस आहे अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सचो फरमान कयो आहे अचो तव्हांखे ॿियो हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां हज़रत अल्लामा क़ाज़ी अयाज़ रहमतुल्लाह अलैह उन नबी पाक जे शान में किताब लिखो आहे अश्शिफा फी हुकूकिल मुस्तफ़ा ॾाढो प्यारो किताब ॾाढो प्यारो किताब उन किताब में हज़रत अल्लामा क़ाज़ी अयाज़ रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था पिया जेको हुन मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे शान में किताब लिखियल आहे चओ सुभान अल्लाह हिकिड़ो जनाज़ो रसूलुल्लाह जी दरगाह में खणी आया ऐं जेको रसूलुल्लाह जे दरगाह में जनाज़ो खणी आया सो सहाबी हूंदो केर हूंदो बाबा कि भला गरीब गुज़ारे वियो आहे जनाज़ो पढ़ायो पाण फरमायो अबू बकर के चो वनी पढ़ाए जे उहो कोने तो उमर के चो पढ़ाए उहो कोने तो चो उस्मान के पढ़ाए उहो कोने तो अली के चो पढ़ाए जे उहो कोने तो अबू हुरैरा पढ़ाए ॿियो केर बि उन जो जनाज़ो वञी पढ़े मां मुहम्मद जनाज़ो कोन पढ़ंदो सां या रसूल अल्लाह मुसलमान ना जनाज़ो पढ़ो अवां के चवां तो न पढ़ो पर मां न पढ़ंदुसि साईं के बिला हिन ग़रीब जी ख़ता कहिड़ी आहे रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो हिन जी ॿी ख़ता का बि कान्हे का दुनिया जे मामले ते
मुझे उस्मान गनी सा कौन ठहदो हो उन सा कावड़ल हो जेको मुझे उस्मान सा न ठहे उन जो मां मोहम्मद जनाज़ो को न पढ़ाईंदो आहियां। सभई जो सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह। रसूलुल्लाह फरमायो ॿिया वरी पढ़ोसि, मां न पढ़ंदो सां। इन्ही जे करे जो दुनिया जे मामले ते हज़रत उस्मान सां हिकावड़ियल हो, जेको उस्मान सां भली दुनिया जे मामले, दीन त ॿी शइ आहे, दुनिया जे मामले ते बि उस्मान सां कावड़ नथी ठहे। इन जे करे जो मां मोहम्मद करीम जो प्यारो आहे। ऐं हे अॼुकल्ह त मुस्लमान तनक़ीदूं था कनि, हज़रत उमर ते तनक़ीद। मां तव्हां खां पुछां थो, हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु ते तनक़ीद करण वारो, पाण खे हैदरी सॾाइण वारो, चओ था असां हैदर जा तरफ़दार आहियूं। पंजाब जे करे मौलवी जी मूं वटि कैसेट आहे, तव्हांखे ॿुधाए छॾियां, नालो बि ॿुधाए थो छॾियांव। उन चयो आहे त नो मुआविया, नो डिमांड माविया, मूंखे मारियो न खपे, मूंखे मारे जी ज़रूरत ई कान्हे, मां अली जो हबदार आहियां। असांखे मुस्तफ़ा जा सभु सहाबी खपनि। हथ मथे खणी चओ मां ॾिसां, असांखे सभु रसूलुल्लाह जा सहाबी खपनि। हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे, कातिबुल वही आहे। रुगो सहाबी कातिबुल वही कोन्हे, मोमिननि जो मामो आहे। मामो उन्हीं खे चइबो आहे जेको माउ जो भाउ हूंदो आहे। हज़रत बीबी साहिबा उम्मे हबीबा हज़रत अमीर मुआविया जी भेण आहे, ऐं ॿिए पासे रसूलुल्लाह जी घरवारी आहे। रसूलुल्लाह जी घरवारी आहे त असांजी माउ आहे, ऐं उन माउ जो भाउ मामो हूंदो आहे। महबूब सही फरमाईंदा अल्लाहुम्मा जअलहु हादियन व महदियन, हिन अमीर मुआविया खे मुंहिंजा मौला हादी बणाइजा, महदी बणाइजा। कावड़ न कजो, लाड़काने वारा हिते तव्हां वेठा हो, तव्हां मां को पंहिंजे धीउ जो संग भील खे ॾींदो, कोली खे, वाणे खे, कंहिं सिख खे? छो? गैर मज़हब आहे, असां मुस्लमान आहियूं। मुसलमान जी न्याणी मुसलमान सां पढ़वी, मुसलमान जी न्याणी काफ़र सां न पढ़जी। तव्हांखे गैरत आहे पंहिंजी न्याणी ते कान्हे? अथव न? ओ मौला अली शेरे खुदा जा आशिक, खुदा तोखे मौला अली शेरे खुदा वारो इश्क नसीब फरमाए जो आमीन। कुर्बान वना अली उल मुर्तज़ा करमल्लाहु वजहल करीमता। पंहिंजी न्याणी जंहिंजो नालो उम्मे कुलसूम, फातिमत ज़हरा जे पेट मां ॼाई आहे, हसन हुसैन जी सॻी भेण, अली उल मुर्तज़ा पंहिंजे ख़ुशीअ सां उहा न्याणी हज़रत अमीर उमर खे परणाए ॾिनी आहे। जे अली वटि गैरत आहे त पोइ अली काफ़र खे कोन ॾींदो, मुनाफ़िक़ खे कोन ॾींदो, नबीअ जे दुश्मन खे कोन ॾींदो। अली सभु उन सां कंदो जंहिंजी दिलि रसूलुल्लाह जे इश्क सां भरपूर हूंदी। तव्हांखे कहिड़ा किताबनि जा हवाला ॾियां, छो पढ़ियल कोन आहियो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो? मां तव्हांजे आॾो हिकिड़े किताब छा केतिरनि किताबनि जा हवाला ॾेई सघां थो पियो। मुंहिंजा दोस्त शीयनि जो मशहूर किताब आहे हयातुल कुलूब, जेको शीयनि जे मुल्ला बाकर मदरसी जो लिखियल आहे, उन्ही में बि लिखियो पियो आहे। ॿियो किताब आहे हक़ुल यकीन, उहो बि शीयनि जो आहे, उन्ही में बि लिखियो पियो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हिननि सभिनी जे मौलवनि वॾनि वॾनि आलमनि लिखियो आहे त हज़रत अमीर उमर खे हज़रत अली न्याणीअ जो संग ॾिनो हो। असांजे सिंध जो सूफ़ी सज्जन सरमस्त, सभई जो सुभान अल्लाह। सच्चल खुदा जो बानो सूफ़ी दरवेश आहे या न आहे? आशिक़ रसूल आहे? हो छा थो चवे? है दामाद अली दा उमर, उम कुलसूम बीबी दा
ठाडे जो दामाद माना, ठाडे जो दामाद माना है दामाद अली दा उमर कुलसूम बीबी दा शोहर साख सच्ची मैं भर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ भर दी तह दिल भर दी हाँ जो भर दी तह दिल भर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ जोर से सुभान अल्लाह। अगते छा तो चवे चवे तो यारा को जो नहीं मनेदा सुभान अल्लाह जोर से तो को मुस्कुरा पड़े यारा को जो नहीं मनेदा मुफलिस ते मफूल रहेगा चवंदे शर्म थो चे पर ॿुधाइणो पइजी वेंदो जे तो जेको चइनि यारनि जो दुश्मन आहे न सुञो बि हूंदो 5 मिंट पोइते बि हूंदो यारा को जो नहीं मनेदा मुफलिस ते मफूल